कराची वाटर बोर्ड NEK फिल्टर प्लांट जे स्टाफ कॉलोनी जे वाटर बोर्ड मुलाजिम रहवासिन फौरन हथा क़त्ल थियल रुस्तम सुमर जे ताज़ती मेड़ाको कोठायो वियो ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। मुज़ाहिरो अली असगर तुन्यो, अब्दुल सत्तार चन्ना, इसरार अहमद, मोहम्मद हसन मंगी, अली असगर इम्तियाज़ अहमद, नवाब खान इख्तियारुद्दीन, असद अली कौसर ऐं अली ऐं ॿियनि जी सरबराही में कयो। मुज़ाहिरीन ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ही टियों वाक़ियो आहे। पहिरियां बि 2 वाक़िया थी चुका आहिनि। वाटर बोर्ड कॉलोनी में रहंदड़ मुलाज़िम गैर महफ़ूज़ आहिनि। हिते ॾींहं ॾिठे जो फोरू अचनि था। कॉलोनी अंदर को सिक्योरिटी निज़ाम न आहे। जॾहिं वाटर बोर्ड कॉलोनी को वाली वारिस न आहे। हिन कॉलोनी में चौधारी बि को दीवार या काल इर्द गिर्द अफ़गानी पठान रहनि था, जेके ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते फुल लुट कनि था। केरु पुछण वारो न आहे। जॾहिं त ताज़ती मेड़का में PS 116 जे MPA अली अहमद जान ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SSP वेस्ट डॉक्टर हफ़ीज़ रहमान सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जल्द वाटर बोर्ड मुलाज़िम रुस्तम सुमर जा कातिल गिरफ़्तार थी वेंदा। मेयर कराची मुर्तज़ा वहाब समेत वाटर बोर्ड MD सां बि ॻाल्हि ॿोल थी वई आहे। जल्द शहीद रुस्तम सुमर जे पोइंयरनि सां इंसाफ़ कयो वेंदो ऐं हुन जे पुट खे वाटर बोर्ड में नौकरी ॾिनी वेंदी।